नौशर फिरोज का खबर शामिल कई पिया मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक भिरा शहर भरसा गोठ मंगो जो रहवासी जाए जम का मासूम बालक मोहम्मद बशीर नाइच जी मीडिया ते खबर हलण बैद सेहत खाते की टीम खेसि सिविल अस्पताल नौशर फिरोज पहुंचायो, जिते सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरियो ॿारनि जे स्पेशलिस्ट ऐं सीनियर डॉक्टर गुलाम मुर्तज़ा सातो ऐं डॉक्टर असद असलम कोरे जो खे हंगामी तौर ते घुराए मासूम बालक जो चेकअप करायो ऐं खे समूरो इलाज मुफ़्त करण जी खातिरी कराई, जंहिं मासूम बालक जे वालिद अख्तियार अली नाइच सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरियो ऐं संदसि टीम जो शुक्रियो अदा कयो। जॾहिं त ॿिए ॾींहुं डॉक्टरनि जी टीम तरफ़ां ॿारनि जे मुख़्तलिफ़ डॉक्टरनि सां राब्ता करण बैदि तय कयो वियो त मासूम बालक जो बहितर इलाज हैदराबाद जे ॿारनि वारी अस्पताल में मुमकिन आहे, जंहिंखां पोइ सिविल सर्जन माली मदद सां गॾु मुफ़्त सरकारी एम्बुलेंस ऐं ख़र्च ॾेई हैदराबाद रवानो कयो, जंहिं ते सिविल सोसाइटी तोड़े साहब हज़रात सिविल सर्जन ऐं उन जे अमल जी बेहद वाखाण कई ऐं चयो त असां ख़ुशनसीब आहियूं जो असांखे इंसान दोस्त सिविल सर्जन मिलियो आहे, हर वक़्तु अस्पताल जे भले लाइ सोचे रहियो आहे।